जोहार तू यहाँ सुपरी संदोसा हसिगार आहे आज जो इकरार तमो न मटबो तो खाफरी हाल मुंहिंजा केर ॿुधंदो केर आ मुंहिंजो हिते हाल मुंहिंजा केर ॿुधंदो हाल मुंहिंजा केर ॿुधंदो केर आ मुंहिंजो हिते लुड़क मुंहिंजा केर युगंदो केर आ मुंहिंजो हिते केर आ मुंहिंजो हिते हिते हाल मुंहिंजा ओ मुंहिंजा हाल मुंहिंजा केर ॿुधंदो केर आ मुंहिंजो हिते लुड़क मुंहिंजा केर युगंदो केर आ मुंहिंजो हिते केर आ वार खाधे में वार खाधे में वार वॾा साईं कुझु खपे आणे ॾियो। राजू जी जी साईं इहो त ॿुधाए जी रंधिणे में हा। वॾी नूं रजनी आहे की कांता रंधिणे में हा हा वॾी भाॼाई आहे साईं वॾी भाॼाई ॿुध जी साईं हे झल वार झल उई वञी ॾेसि ऐं चएसि वञी की बाबे चयो अथई वार बंधी करे खाधो ठाहिनि सॼो ॾींहुं फैशन जी अंधु लॻी पई अथनि तोबा तोबा वॾा साईं छॾियो न छो था पंहिंजो बि मनु ख़राबु कयो उन्हनि जो बि ॾींहुं ख़राबु कयो। त तुंहिंजो छा चवणो आहे अहिड़ो खाधो खावां न न साईं ॿियो हाणे थो ॾियो साईं। राजू अलाए छोरा तोसां कहिड़ो नातो आहे मुंहिंजो जॾहिं ॾिस सम्झाए करे थधो थो करे छॾी पियो न त अॻे जॾहिं मां रड़ कंदोसि न त तुंहिंजी भाॼाई त भाॼाई ओड़ो पड़ बि न कंदो मूंखां खणी था वञे घटि मुंहिंजी हाणे साईं हिकिड़ी ॻाल्हि ते भाभी खे लठ सां कुटींदो न साईं न न न इहो ज़ुल्म न कयो साईं इहो ज़ुल्म न कयो साईं। छोरा लठ ॾे त वञी चकर ॾेई अचां रोशन लाल इंतज़ारु कंदो हूंदो मुंहिंजी उहा लठ हा 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 साईं हा इजो ओए ओए दे तकड़ कर अच चङो अच साईं ढकाए रखियो मां लठ सां जो भाभी खे हाणे सभु ठही वेंदो। राजू जी 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 भाभी वॾा साईं छा पिया चवनि? वॾा साईं तव्हांजी तारीफ़ करनि पिया। हाँ हा हलो रे कूड़ा वार करे छा पिया चवनि? वार उहो ईअं चवनि पिया त भाभी खे चओ मथो ढके करे फुल्का पचाए फुल्कनि में त वार अचनि। हे जो 100-300 रुपया ॾेई मां वार कटाया आहिनि ॿधण लाइ। इहा मूंखे कहिड़ी ख़बर भाभी अलाए साईं ॿधण लाइ अलाए खोलण लाइ। चलो रोशन लाल कीअं प्यारा गोविंदराम खुश आहे? बस यार कटिजे थी तूं ॿुधाए कीअं आई शुक्र आहे साईं जा जीअं हलाए तीअं वाह 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 वाह। यार हा तुंहिंजी इहा ई ॻाल्हि ॾाढी वणंदी आहे साईं जा शुक्राना हुजनि न बाबा। ॾिस चहिरे ते खिल लॻी पई हूंदी अथई यार जी मां यार हा ॿियो त ठीकु आहे अॼु वरी जेको आहे न राजूअ जे करे घर में झेड़ो थींदे मचो अथई वरी छा थियो ॿियो यार? यार उहो ई खाधे में वार फुल्का कचा साफ़ सफ़ाई को ध्यान ही कान्हे ॿई नूरूं लॻियूं पई हूंदी अथई बसि फैशन में। प्यारा गोविंदराम जेसिताईं भाॼाई हुई तेसिताईं तो लहे कए हाणे पछाड़ी जो टाइम अथई ॿारनि सां गॾिजी करे निभाईंदो हल यार चई वाह वाह कंदो हल वाह वाह कंदो हल। चई त सच तो रोशन चङो कोशिश कयां हाँ साईं भली कंदो प्यारा चङो पोइ कयूं था मुलाक़ात। चङो
घटि वाह 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 मुंहिंजा प्यारा वाह 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 जय झूलेलाल। वाह वाह राजू, ओ राजू, राजू, जी 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 वॾा साईं जी। यार हिकिड़ी चांहि त पीआर मस्त वारी पुट। हा हा साईं, इजो तो ठाहे जा। इहो त ॿुधाए, जी जी साईं। जय ऐं बलराम हट ते विया? हा साईं, वो तो ॿई हलिया विया। विया? हा को नेरन खाई विया कि टिफिन खणी विया? उहो साईं। हा याद अची वियो, खाई विया साईं। खाई विया? हा को फुल्के मां वार निकितन? अरे निकरेन बि आहे न त गोड़ कोन कंदे। मुरीद अथई मायुनि जा, गुलाम अथई जालुनि जा। तव्हां सुञाणो साईं। ॿुध मां ॿुध। कीअं चवां? ॿुध ॿुध, जी साईं। चांहि कमरे में ई खणी अच त मां हुते ई थो पीआं। ठीकु आहे साईं। हा हाज़िर। खणी आ खणी आ झटि करे। इजो ठाहे थो चओ। भाभी ओ भाभी हा हा भाभी चओ 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 कान था छा थियो बाबा खे त असांजी काई ॻाल्हि नथी वणे भाभी हर वक़्तु मेड़ा था ॾियनि पिया ॻाल्हि त तूं सही थी चए कान था कुझु ॾींहंनि खां त वधीक ई तपाए रखियो अथऊं हट ते वेंदा हुया त वरी बि शांती हूंदी हुई घर वेही त परेशान करे छॾियो अथऊं सही आहे भाभी हाणे कल्ह त कम वारी भूरी बि मूंखे ॾाऊं पई ॾे कम वारी भूरी छो चवे पई बाबा चवनि था मथो हाणे कम न कर मथो ढके कम कर मुंहिंजो सहुरो आहे छा जो मां मथो फट ढके कम कयां सही त ॻाल्हि आहे कम वारी माई छो मथा ढकींदी हुन खां हुनजो सहुरो आहे छा सहुरो असांजो असां ई नथा ढकियूं ॿुधायो हाणे ॻाल्हि एतिरे क़दुरु ॿाहिरि थी वई आहे ॾाढो ॾाढो परेशान करी भाभी कान का तरकीब कढां थी मां हाणे को तरकीब कढणी ई पवंदी रस्तो कढणो ई पवंदो हा बेज़ार करे छॾियो अथऊं असांखे सही था चओ ये शादियों गोड़ लगाए बैठा हो बंद क्यों हो? बाबा बार कुछ तो विंदुर कंदा ना बाबा अरे तो विंदुर भी बड़ी हेड़ी विलायती का नंद बस तक कुलाना मत कहीं बाबा इन जे लाइ त इहो ई विंदुर आहे मां पंहिंजी सिंधी ॿोलीअ जा गीत कढी ॼाण न त मौज कनि मौज बाबा हे न सिंधी ॻाल्हाइण ॼाणनि न हे सिंधी सम्झनि त सिंधी गाना ते कीअं नचंदा बाबा जेकॾहिं तव्हांखे नथो वणे न महिरबानी करे पंहिंजे कमरे में वञी हवाई ख़राब आहे गोविंद राम तुंहिंजो ॾोह कोन्हे हथनि खां था ॿारनि खे बिगाड़नि तुंहिंजो ॾोह कोन्हे गोविंद राम तुंहिंजो ॾोह हलो हलो तव्हां त कमरे में हली लॉन्च कयो हलो उते हली कयो इहो गोवा वारो हा आधो पेमेंट जो अरे नथा ॾियनि पेमेंट यार छोता ॾियनि पेमेंट नथा ॾियनि सभु ॾींदा पेमेंट नथा ॾियनि कोई नथा छा थियो बसर मतलब छा थियो मन चए थो सुभाणे परीहं सुभाणे परीहं आयो मुंहिंजो पीउ जो नौकर आहियां छा मां ॾींदा 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 लॉकडाउन लॻल हो धंधा पाणी आहिनि कान ॾींदा अरे नथा ॾियनि पैसा भाउ अच्छा आलू मतलब छा थियो हा, आलू मल चए थो कि सुभाणे अच पोइ वरी चए थो कि परीहं अच रोज़ रोज़ चक्कर थो कटाए ऐं पंहिंजो साधूराम हुन ॾिनई पैसा हुन ॾिनई कुझु माल ऑर्डर ॾिनई हा ॾिनई ॾिनई असां वटि सुठा ग्राहक बि हा हा आहिनि खोड़ सुठा आहिनि 500 रुपयो एडवांस ॾेई वियो ॿियो छा खपे हा हुन ग़रीब खे परेशान न करेसि माल घटि ॾेसि थोरो थोरो ॾेसि अरे बलराम जय अची वियो हट तां जय झूलेलाल बाबा जय झूलेलाल बाबा जय झूलेलाल इहो ॿुधायो सुबुह मिली बि न वियव हाणे बाबो हिन खां बि वॾो हली बाबा जल्दी में वियासीं ऐं बाबा तव्हां पूजा पिया कयो त असां जल्दी में निकिरी वियासीं अहिड़ी कहिड़ी जल्दी ॼण त फैक्ट्रियूं थियूं हलनि पई जल्दी में हुयासीं पूजा में वेठा कहिड़ी पूजा थो कयां पतो न आहे त मायुनि जा मुरीद बसि बाबा पेमेंट वठणी हुई बाज़ार खां हा हा सम्झां थो घणी आई आहे पेमेंट होॾे दुकान आहे लफड़ा हेॾे ॾिस त घर वारी परेशान थी करे हेॾे ॾिस त बाबो हेॾे घर वारी हेॾे बाबो हाथा वेठा वे हेॾे वे
वरी अची वियो। हाँ, पानी खणो। पाणी ॾियण जो तरीक़ो आहे। थकिजी आया आहियूं। हे ॿुधो, हाणे मां बेज़ार थी वई आहियां। हीअं छो कई, हूअं छो कई, हीअं छो वयो, हूअं छो वयो। ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि, असांखे बि आराम खपे, रिलैक्स खपे। हिन आर्तवार ते पिकनिक जो प्रोग्राम ठाहियो। बिल्कुलु सही। पिकनिक? हा भाभी तव्हां तयारी कयो, असां हिन आर्तवार ते घुमण हलंदासीं। अरे पक पक। अरे पहिरियों धंधा पाणी आहिनि। पिकनिक वसूली थिए नथी पई, हट बंदि कंदे। अरे मां आहियां न भाउ, सभु थी वेंदो। ये पक पक तव्हां तयारी कयो, असां हलूं था। असांजी नथी हले। हा पिकनिक ते नथी हले। पिकनिक ते हाँ हल। अरे छा हल न धंधा पाणी आहिनि पहिरियों। त छा थियो? असांजी वसूली आहे नथो बंदि थियो आहे। सही तरह ॾिस मास्तरानी रेखा में ई थी पढ़ वई लिख तो मन कुछ समझ में ना अचे त पुछ मूंखां। हाँ हाँ ही छा आहे वरी? बाबा ॿारनि जी ऑनलाइन क्लास पई हले, धीरे ॻाल्हायो। ऑनलाइन क्लास आहे त स्कूल जी ड्रेस उहा बि अधु? बाबा आदि खे बटन खोलण में दिक्कत थी थिए, सुसु पाटी अचेस तो न। ॿुधाए हाणे हेॾो सारो थियो आहे, बटन बि पाण कोन थो खोले सघे, कंहिंजो ॾोह? हेड़ियूं माउरूं उठ छा चइजे, बटन नथो खोले सघे। हल अंदर हली पड़। कांता जी भाभी ॾिठे हाणे जेको थियो ॾिठे? हाँ भाभी हाँ छॾो न हाणे तव्हां छॾिया? अरे ॿार जी पढ़ाई थी हले, उन में बि कमु पियो अथसि। अधु छो पूरा छो? भाभी हिननि चयो आर्तवार ॾींहुं पिकनिक जो प्रोग्राम ठाहियो हा हा उहो त हलो ख़बर आहे न। हा सुबुह जो ई मानी करे निकिरी वेंदासीं। बाबा जी मानी रखी पाण हली वेंदासीं। वो ठीक आहे न, मूर्ख खे सॾु करे। राजू राजू ओ राजू ओ राजू जी हेॾे अच। जी भाभी ॿुध मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां। जी। आर्तवार ॾींहुं हा असां हा सॼो घर, हाँ पूरी ॻाल्हि त ॿुध राजू। हाँ सॼो घर पिकनिक ते था वञूं। हाँ न बाबा जी मानी ठाहे वेंदासीं, बाक़ी सॼी जिम्मेदारी तुंहिंजी। जेकॾहिं ॿाहिरि जो को बि कमु थी अॼु ई करे अचिजांइ। मूंखे ॿाहिरि जो कमु? हा मूंखे ॿाहिरि जो कमु? हा हे मुंहिंजो जूतो छिगो पियो आहे इन ॾींहंनि खां। इहो गंढाए जा। राजू हिकु पादर पियो हिकु ॿियो। बाबा जो हिकु हिकु ॻरी वियो त ॿ मिलाए करे मूंखे ॾिनई। मां पाए पिटी करे न चंपल खे हे वटि 200 रुपया। हाणे जो हाणे बाज़ार मां वञी ॿी चंपल वठी अच। बाबा जो पुटु। भाभी बाबा का विड़दो? चुप कर। आया मां वॾो बाबा जो सॻो। गलाइस बाबा जय झूलेलाल। जय झूलेलाल जय झूलेलाल। बाबा असां घुमण था वञूं बाबा। हा बाबा तव्हांजी मानी ठाहे रखी आहे। मानी ठाहे रखी अथव? हा बाबा हूअं त तव्हांखे बि वठी हलूं, हाँ पर छा आहे कि चढ़ाई खोड़ आहे।
ऐं पंध बि खोड़ा। चढ़ाई खोड़े पंध बि खोड़े हूअं बि कॾहिं हलियो थी मां तव्हां सां गॾु घुमण था वञो। तव्हां न हली सघंदव बाबा। चङो चङो घुमी अचो। हलो हलो हलो। अरे ॿुध ॿुध जय बूथड़ो खयो अथव? बूथड़ो? अरे मास्क मास्क। हा बाबा। हा मास्क खणी वञिजो। हा बाबा खयो आहे खयो। हल हल हलो हलो वञो घुमी अचो। दादा ॾिठे ॾिठे मुंह कीअं टेढ़ो पिया कनि। अरे हलो हाणे पाण त मज़ा मुंहुं ख़राब न हलो। वॾा साईं। हा राजू। ओ वॾा साईं, हा हा बुख लॻेव त ॿुधाइजो त रोटी तव्हांखे गरम गरम करे ॾियां। हाणे मतलब जी साईं। सुबुह जी ठहियल मानी हा। मां मंझंदि जो खाईंदुसि। छा ज़मानो अची वियो आहे। राजू जी साईं। ॾिसी त ॿुधाए छा ठाहे वयूं आहिनि। हा साईं, हा। जो त ॾिसां। जल्दी जल्दी जल्दी। वॾा साईं, हा बीह ठाहिया अथऊं। बीह हा, पर गरियल कोन्हनि। बाहि लॻे नेड़नि बीहनि खे बीह ठाहे रखी वयूं। एहसान कयो अथनि मुंहिंजे मथां। राजू जी हिकिड़ो कमु कर पुट। जी साईं। गोपालो आहे न गोपालो हा हुन खां छोला डबल जूं 2 प्लेटूं वठी अच। हा, खाई लाइक कंदासीं। जो तो वठी जा साईं। वठी अच। हा वॾा साईं, हाँ हाँ रख रख। ये गरम गरम तो। राजू हाँ साईं। रख रख पुट ये तू भी वठ तू भी खा। ऐं ॿुध जी जी साईं। चांहि गर्मा गर्म पीआरी त यार मज़ो अची वञे। हा साईं, पीआर पुट। जो तो ठाहियां। मां सोचां थो घर में त अकेलो वेठो ई आहियां। रोशन खां पुछांसि आहे किथे त हुनखे सॾु कयांसि। यार कुझु दिलि जो हाल ॾियांसि। दोस्त आहे मुंहिंजो। हेलो रोशन हाँ सेठ गोविंदराम कहिड़ा हाल अथई? मां त यार छा ॿुधायां तूं ॿुधाए तूं कीअं आहीं? शुक्र आहे लालण जा बाबा जी हलाए तीअं वाह 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 वाह। यार इहो ॿुधाए तूं आहीं किथे? मां बस हाणे कोर्ट खां मोटियो आहियां। हा ऐं हो खीमन मास्टर आहे न हुन वटि कपिड़ा सुभाइण जे लाइ ॾिना आहिनि। अरे मुंहिंजे ॿोले में कोन्हे खीमन। हा हा मुंहिंजे हा पाड़े में जेको आहे। हा हा हुन वटि आयल आहियां। अरे अरे भाउ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध दोस्त हा खीमन वटि आयो आहीं मुंहिंजे पाड़े में ई त अच घर त चांहि गॾु पीऊं। सुख आहे न बाबा? हा हा तूं अच त मां ॿुधायां थो। चङो भला इजो आयुमि। अच अच तकड़ कर। जय झूलेलाल प्यारा। हा अचे रोशन। सेठ गोविंदराम अरे जय झूलेलाल प्यारा। अच अच रोशन वे ये प्यारा खुश है? वे 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 राजू ओ राजू जी जी वॾा साईं। हिकु कोप चांहि वधाए छॾ रोशन आयो आहे। जी साईं, समझी वियुसि। घर हवाली मुंहिंजा मिठड़ा खुश चाक राजी परसन बार बच्चा गायूं मयूं ढोर ढका फट ढकर आरो पारो कोर्ट कचहरी यार दोस्त बड़ा मेहमान सब मजे में? सब यार छा ॿुधाए सब मज़े में न। झूलण झूलण सदाई बार बाबा यार मुंहिंजा ॾींहं नथा गुज़रनि यार। वरी छा थी पियो यार? ॾाढा ॾुख आहिनि जीवन में यार। हाँ यार हाणे तूं पाण ई ॾिस हाँ घर जा सभु भाती पिकनिक ते विया आहिनि। अच्छा मूंखे निधड़ को छॾे विया यार। हाँ हाँ हो त ठीकु आहे सुबुह जो रोटी मानी ठाहे विया आहिनि मंझंदि जो खाए ॼाइनि। हाँ हा यार सम्झ में नथो अचे जीवन जेको आहे न ज़िंदगी बेज़ार थी वई आहे यार परेशानी ॾाढी आहे। हाँ तूं त मुंहिंजो दोस्त बि आहीं वकील बि आहीं कुझु सलाह ॾे यार कोई तरक़ी कढे यार। हा हा गाल ते यार सचमुच तू ठीक तो चए। राजू पुट चांहि। यार हिकिड़ो आइडियो अथई हा के तू मुंहिंजी ॻाल्हि मने त ॾस ॾे। हा ई था कयूं सुभाणे तोखे हिकिड़े नए नंबर खां फोन लॻाईंदो मैं। ईअं? हा पोइ मां तोखे जी चवें थियूं तूं हाली हवाली कंदो हुजे। ईअं? हा अच्छा ठीकु आहे न? हा हा
जय झूलेलाल जय चाचा। झूलेलाल राजू बेरा खुश आहे जी जी वाह मुंहिंजा मिठड़ा चांहि पी चांहि वाह 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 अचे बाबा। वाह शुक्र आहे साईं जा बाबा खण पहिरा तूं हा खण हा त पोइ तूं सुभाणे फोन कंदे मूंखे हा ये करे पाण सां कयूं हीअं था ठीकु थी वेंदो न चांहि त ॾाढी मस्तु ठाती अथई राजू यार बसि यार राजू चांहि सुठी ठाहींदो आहे वाह पोइ खणी हाणे मोकिल ॾे बाबा चङो ठीकु आहे न गॾजूं था वाह साईं वाह मुंहिंजा शुक्र आहिनि तुंहिंजा वाह 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 ॾिसूं रोशन जेकी सलाह ॾिनी आहे कोशिशि कयूं था कीअं थो थिए पियो हा हा वया 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 हे वॾा साईं चांहि त पियो पियो तो न खणा तो खणा थी वेंदी साईं। पियां तो पियां चांहि त ॾाढी सुठी आहे साईं वाल करे जरी बारे चली साईं 20 रुपया कट शाजा 20 रुपया कट साईं कोप भॼी पियो भाभी चई वई हुई कुछ भी नुक़सान थियो तुंहिंजी पघार मो कटदी मां साईं मां मिस्कीन बाड़ो छोरा मूं सां टुटो आहे न मां वेठो आहियां मूं सां टुटो आहे तुंहिंजा 20 रुपया कट साईं तव्हांजी पघार थोड़ी आहे मुंहिंजी पघार आहे न अंधेर नगरिया जा अञा मां जीअरो आहियां तूं चिंता न कर मां वेठो आहियां सही हा हा मां मिस्कीन आहियां उन्हनि जे पीउ जो राजा आहे असांजे घर में अल्लाह। हे खण सभु वो कोप बि खण चाहिए, चाहिए। हा हा खण हल अंदर कोप अरे चिंता न कर मल्या तुंहिंजा बासण राणी सिकिल थी तूं मुंहिंजी घरवारी पायां ॿुआरी ॿार तुंहिंजा वार पटिन राति सॼी सुम्हण न ॾियनि भुली पियो आ मां खिल सारी हा आयो ज़मानो ज़ालुनि जो हाणे थींदो छा माण्हुनि जो कीअं निभायां घरवारी मुंहिंजी प्यारी तो सां सिक घणी आ हा आयो ज़मानो ज़ालुनि जो हाणे थींदो छा माण्हुनि जो कीअं निभायां घरवारी मुंहिंजी प्यारी तो सां सिक घणी आ थकी पिया आहियूं ॾाढो थकी पिया आहियूं ॾाढो पिंकी हाँ जल्दी हथ मुंह धोई करे अच तो मोबाइल में फोटो ॾिसूं हाँ हाँ मूंखे पहाड़ियुनि वारा ख़ासि ॾिसणा आहिनि हल हलूं हाँ हलूं राजू ओ राजू जी साईं राजू थकी पिया आहियूं सुठी वारी चांहि ठाहे पिया जल्दी सां हाँ साईं हाज़िर राजू मुंहिंजी चांहि त कमरे में ई खणी अच जी भाभी मुंहिंजी बि ठीकु आहे भाभी चांहि कमरे में बाबो सच चवंदो आयो त ज़रूरु आहे गिलाम में दादा पुठियां आई न तव्हां छा घटि आहियो छा पंहिंजो नालो खणो था सॼो तूं थो कराए कम वधीक त तव्हां आहियो सभिनी खे चांहि अंदरि वेठे खपे कंहिंखे बि मुंहिंजी घुर्जनि कोई फिकर कोन्हे मुंहिंजी कि बाबा रोटी खाधी या न खाधी हे लाल साईं हे कहिड़ो वक़्तु अची रहियो आहे ॼण त घर जे वॾड़नि जी कंहिंखे घुर्ज ई न आहे भागी तूं त वञी सुखी थी आहे मूंखे अकेलो छॾे वई आहीं पछाड़ीअ मूंखे अकेलो करे वई आहीं हिकु ॾींहुं वधी वियो आहे मुंहिंजो हिकु ॾींहुं कोन थी कटिजे कोन गुज़ारे सघबी इहा ज़िंदगी
न गुजारे सकबी न गुजारे सकबी न गुजारे सकबी ये जिंदगी न गुजारे आयो मजो पिकनिक पे तमाम ॾाढो मजो आयो ये तो लगे तो जल्दी जल्दी हलण खपे बाबा बस फटाफट परमिशन दे तो असां बाबा को छुट्टी वठे केर तो असां कड़ी इतला ॾींदा आहियूं बस बाबा असां वञूं था समझी हाणे तू भी बदला इनके पक्को कजाए जय के बिल्कुल जय भैया के वरी छा थियो ये सुबह सुबह जो बाबा जो फोन अरे बाबा जो फोन आ तो बाबा के केस में हाँ बाबा कंहिंजो आहे वरी ये नए नंबर मां कंहिंजो आहे हेलो हा गोविंद केर हाँ छा 5 करोड़ 5 करोड़ हाँ चङो कंहिंजो फोन है बाबा छा थियो बाबा 5 करोड़ मुंहिंजो काको हुयो जेको जवानीअ में ई गुमनाम थी वियो पतो ई कोन हो काॾे हली वियो हाणे हुनजे वकील जी फोन हुई आख़िरी साह तो हलेसि वकील तो चए कि काके विरासत में मूंखे 5 करोड़ करे वियो आहे 5 करोड़ हा भाभी ये तो चमत्कार थी वो मम्मी मतलब मैजिक केड़ो मैजिक थींदा मूंखे बि ॿुधायो न छा कंदो तव्हां कार्टून में खूब सारा मैजिक वारा वीडियो डिटेक्ट हे केड़ो मैजिक आहे हिन में छा माण्हू पाणी गायब थी वेंदो आहे छा माण्हू डामण लॻंदो आहे बस कर केंद्रा सवाल ही नथा खत्म थियनि हिते ॾिसे तो बाबा 5 करोड़ जो वारिस थी वियो बाबा 5 करोड़ जो छा कंदो करणो छा आहे पुट हो त पक करे वेठो आहे न मुंहिंजे नाले विरासत त करे चुकियो आहे न मूंखे छा करणो आहे हाणे मां त वायरो थी वियो आहियां मां त पुत बणजी वई आहियां हेड़े ॿुधो त सही बाबू हिन 5 करोड़ जो छा कंदो असां वायरे थियूं असांजे नाले करे वेंदो असांजे नाले करे वेंदो बाबा सब खार खाई वेठो न खार हाणे तूं सिधो मुंहुं करे ॻाल्हाए बाबा पहिरियों ई नाराज़ हूंदो आहे बाबा खे सुभाणे खां सुठी तरह ॻाल्हाए ऐं बाबा खे एतिरो ख़ुशि रहे कि 5 करोड़ असांजे नाले करे वञनि सम्झे हल तोखे अट ते वञिणो आहे हाणे ॾिसो त कीअं थी पाण खे पटिया नानी तू तो भागन वारी हाणे बाबा के खुश करण जा तरीका बोल बोले साबी बाबा के नारायण न कहिए मां बाबा खे हीअं ख़ुशि करे सघंदसि कि बाबा ॿिए जो नालो बि न खणंदा मांजी नजरन में तो बस 5 करोड़ 5 करोड़ 5 करोड़ एक बार हाथ में अची विया तो पोइ ॾेई जाए कैश करना तो यश है ना
सभिनि खां पहिरीं त असां विलायत घुमण वेंदासीं। अरे कांता पैसा था चढ़े पेरा अची वेंदा बस तव्हां कोई ग़लती न कजो है। हाँ न करो कोई ग़लती न। हाणे मां वञा हट पे वञो 5 करोड़ त अची वेंदा। वॾा साईं, ओ वॾा साईं, छा थियो राजो काॾे वियो साईं? छा थियो वरी ॿाहिरि बाबा तव्हांजा छड़ा चर्चा लॻा पिया आहिनि। वरी छाजा चर्चा सभु चवनि था तुंहिंजो वॾो साईं त 5 करोड़ जो मालिक थी वियो आहे। छो साईं? बोलड़ो आई पुट तूं साईं सही ओ ॿार असांजे घर जा चवनि था तव्हां कोन बनेगा करोड़पति को खटी आया हो। मोकारो थे नेड़ी टीवीअ जो सॼो ॾींहुं टीवी कॾहिं उन्हनि जे बूथ मां तूं ॿुधो अथई सिंधियत जूं ॻाल्हियूं, सिंधी भाषा जूं ॻाल्हियूं, सिंधी संस्कृति जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त नी? हिकिड़ो तूं ई आहीं सचो शेवक, चङी तरह सिंधी बि ॻाल्हाईंदो आहीं, सिंधी चङी तरह। ख़ुशि रहो शाल, ख़ुशि रहो। वॾा साईं वो 5 करोड़ त आहिनि न। हल असां पंहिंजो कमु कयूं बाबा। सुठे घी जो सीरो उनमें भी बादाम खाजा विझी करे। ॾिस कांता ॾिसे नथी बाबा केॾा ॾींहं खां कमज़ोर तो थींदो वञे। सोचा भई कुछ खुराक कयांसि। बाबा हाँ पुट तव्हांजे लाइ सीरो ठाहे आई आहियां बाबा। रख पुट रख बाबा खाए जो। हाँ अच्छा अचानक बाबा कमजोर लगन लगा अज को पहले तक कड़ी न लगा। 5 करोड़ जा वारिस जो आहिन मोगी नाया मां भी मालपुआ ठाया नी बाबा लाए। बाबा हाँ पुट मालपुआ ताजे लाए ठाया आया। रख पुट रख। हाँ पुट ॿियो कुछ घुर्जे? न पुट न कुछ बाबा सीरो खादव? हाँ पुट हाँ ॿियो कुछ घुर्जे? न पुट सीरो भी सुठो हुयो ऐं हे कांता जे न वो मालपुड़ो भी रखी वई आहे उहो भी खाईंदुसि। हाँ मतलब इहा माई भी लगी पई आहे। वॾा साईं हाँ राजू अॼु त सीरो ॾिस पुट मालपुड़िया। ॾिस हिकिड़ो कमु कर जी साईं खण हाँ त कमरे में ई लय था कयूं। इहे हाँ, खण हल गॾु वेही लय था कयूं हुते। सदके उहो ई त आहीं पुट मुंहिंजो सचो शेवक। अञा ताईं आया न आहिनि। अचनि मूंखे त मूंझ थी वई आहे। छा थियो वरी? ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि। बाबा खे रिझाइण जो हाणे ॿियो को रस्तो ॿुधायो। तव्हां त हुननि खे ॼम खां वठी सुञाणो। सोचां थो आइडियो। जल्दी सोचो। ॿुध हाणे पहिरियों त मुंहुं सिधो करे ॻाल्हाए। काई मुस्कुराहट सां ठीकु आहे? हा सुभाणे खां आदिअ खे बाबा वटि मोकिलेसि। चयोसि हिनखे सिंधियत ई ॼाण ॾियो। पोइ ॾिस 5 करोड़ जो कमाल। बाबा त सिंधियत खां बिल्कुलु ख़ुशि थी वेंदा आहिनि। इहा ॻाल्हि कयव न कम जी। सुभाणे खां ई आदिअ खे मोकिलियां थी पई। हा सुभाणे मां बि अट ते वञा। वञो न। हल
लिया पिंकी अच्छी पुत्र वे हूं माने पई चए कि पिंकीअ खे सिंधियत जूं ॻाल्हियूं ॿुधायोसि मस यादि आई अथनि सिंधियत जूं ॻाल्हियूं वे पुट वे आई आई तुम भी वठी आई आहियसि समझा तो विहारेसि हिनखे बि विहारेसि हिनखे बि ॿुधाईंदोमांसि सां तव्हां मूंसां वादो कयो हुयो मां हेॾे वेंदमि त तव्हां मूंखे कैडबरी ॾींदव ईंदी सही न चयो थी मैं तो मम्मी कैडबरी वे पुट वे बाबा असांखे कोई कहाणी त ॿुधायो हा बाबा मूंखे बि ॿुधणी आहे कहाणी ॿुधंदव हा ॾिसो पुट मां हाणे इंदौर शहर जे मशहूर लेखक कृष्ण खटवाणीअ जो ही कहाणियुनि जो किताब पढ़ी रहियो आहियां हुन मां ई तव्हांखे हिकिड़ी सुठी आखाणी ॿुधायांव थो हा बाबा ठीकु आहे बेटा हा कीअं लॻाव पुट कहाणी ॾाढी सुठी हुई बाबा हा ईअं? बाबा मूंखे बि ॾाढी सुठी लॻी चङो हल दादी मूंखे न कहाणी ॾाढी सुठी लॻी छा थियो पुट बाबा मां सोचा तो तव्हांजे कमरे में टीवी लॻाए रखां न मूंखे न घुर्जे टीवी छो बाबा अरे मां चयोमांइ न मूंखे न घुर्जे टीवी बाबा गाना हलंदा उनमें मूंखे खार लॻंदी आहे टीवी मां छॾ न घुर्जे टीवी बाबा मनोरंजन थी वेंदो छाजो मनोरंजन टीवीअ में उहे ई सभु विलायती गाना विलायतियूं ॻाल्हियूं बसि कर वे बाबा खे त मां टीवी जे लाइ चयो न खपे तव्हांजी बत्ती मारी हुई आहे छा वरी छा थियो चओ ना टीवी में सिंधी चैनल भी ईंदा पूरो बाबो तोते वांगुरु रटायो तोते वांगुरु भुली वञ रजनी भाभी वारा खट्टी वेंदा ना पोइ हथ लोटदा रांझे इहे कीअं खटी वेंदा मुंहिंजो नालो बि जया जय बड़ी गलती छो था कयो हाणे ग़लती न थींदी कांता घड़ी घड़ी गलती कंदा नहीं होती गलती न थींदी हाणे ग़लती न थींदी पक्को 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 ठीक आहे कोई गलती न थियण खपे हाणे न थींदी ग़लती तव्हां गलती कंदा मम्मी मम्मी हाँ दी जाओ जाओ मुंहिंजा राजा बाबा मूंखे सिंधी में कहाणी ॿुधाइनि पिया हाँ मूंखे मज़ो बि अचे पियो त सुठी ॻाल्हि आहे न हाँ काकी आदि बिल्कुलु सही तो चयो बाबा असांखे ॾाढी सुठी सुठी कहाणी ॿुधाइनि पिया ऐं असांखे ॾाढो मज़ो अचे पियो हल हल आदि बाबा वटि हलूं हाँ हल हल ॿारनि में फ़र्क़ु ॾिसे थी कुझु ॾींहंनि खां ॿारनि में फ़र्क़ु ॾिसां थी मां भाभी मूंखे त बाबा में बि फ़र्क़ु नज़र थो अचे हाणे केतिरो न ख़ुशि रहण लॻा आहिनि सही चओ था भाभी सही चओ था मां कुझु सोचण लॻी आहियां ममता छा भाभी हिन जी वजह हे 5 करोड़ आहिनि कि न असांजो प्यार इहा ॻाल्हि मुंहिंजे मन में बि आई हुई भाभी ईअं थी सघंदो आहे छा ॾिसंदी वञ कांता कुझु ॾींहंनि में सभु साम्हूं अची वेंदो पैसो या प्यार हल लॻाऊं राति जी मानीअ ते घोड़ा रे वॾा साईं ओ वॾा साईं मां फाथू आहे साईं मां फाथू आहे साईं मां केॾो तपाए मारियो अथऊं मां छा ॿुधायो साईं वरी कंहिं तपाए मारियो अथई साईं नी ॿिनी भाॼाइनि पियो वरी कंहिं छा हिकिड़ी कयईं? चए थी हेॾे वञ हे आने ॾे ॿी चए थी हेॾे वञ हे आने ॾे हो चए थी हे खणी आ हे ॾेई आ मां साईं कंहिंजो ॿुधां आया त अकेलो राजू न राजू ॾाढो भोलड़ो आहीं पुट ॾाढो भोलड़ो आहीं कीअं साईं तूं पैसे जा रंग न ॾिठा अथई अञा न हे सभु उन 5 करोड़नि जे करे हीअं कनि था हाँ अञा न सम्झंदे पुट कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे पोइ सभु सम्झ में अची वेंदई बाक़ी समझ में अची वेंदो सभु सम्झी वेंदे हल 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 ठीकु आहे साईं सभु सम्झी वेंदे पुट सभु सम्झी वेंदे ठीकु आहे सभु सम्झी वेंदे
हेॾे वे हेॾे अरे डकु तो थे बा भैया कांता मूंखे लॻे थो बाबा सां साफ़ ॻाल्हाइजे। सो हयातीअ जो भरोसो कोन्हे, मतलब मूंखे ग़लति न सम्झो वञे, पर बाबा खां पुछणु घुरिजे न। सही ॻाल्हि थी चए। पर बाबा खां इहा ॻाल्हि पुछंदो के 1 मिंट में त खार खाई वेंदा आहिनि। जमींदार जो खून जो आहे न। ही वक्त मजाक में उड़ाइणो कान्हे को। भैया सही था चइनि, असांखे साफ़ साफ़ ॻाल्हाइणु खपे। हा इहे न थिए बाबा खे ख़ुशि करण जा तरीक़ा ॻोल्हंदे ॻोल्हंदे असां पाण में विड़ी पऊं। सही ॻाल्हि कांता सही थी चए पई। हा सुठो हाणे बाबा अचण वारा हूंदा बाग खां। असां त वञूं मानी करे वठूं। एतिरो ई ॻाल्हाइणो हुयो। साफ़ ॻाल्हाइजो साफ़। सिधो करे हाणे साफ़। सिंधी अख़बार। जय झूलेलाल बाबा। जय झूलेलाल, जय झूलेलाल। बाबा जय झूलेलाल। जय झूलेलाल पुट जय। अचो अचो अचो। हेॾनि ॾींहंनि खां पोइ सिंधी अख़बार नज़र आई आहे। हा बाबा तव्हां ने घुराई आहे। हा ये पेरा कुझु ये भरो। बाबा हा हिकु ॻाल्हि पुछांव। हा वो जेको 5 करोड़ वारी ॻाल्हि जो छा आहे? करिणो छा आहे पुट? मां छातीअ ते रखी त खणी कोन वेंदुसि, ॾेई त हिते ई वेंदुसि, छॾे त हिते ई वञिणो आहे मूंखे। पर बल्लू सिंधी अख़बार ऐं सिंधी किताब पढ़ण जो मज़ो ई ॿियो अथई। कीअं बल्लू? बल्लू बाबा तव्हां इलाही मूंखे बल्लू पुकारियो आहे। पोइ घणनि ॾींहंनि खां पोइ तूं मूंखे उहो ई बल्लू थो नज़र अची। मां सम्झुसि न बाबा। छॾ इहो ॿुधाए दुकानदारी कीअं थी हलेव? झूलण जी महिर आहे बाबा। सुठी आहे बाबा। सुठी थी हले पई। बढ़िया। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, घर जे सभिनी भातियुनि खे वैक्सीन लॻाए छॾी अथव तव्हां? हा 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 बाबा हा। 2 डोज? 2 डोज। चङो ॾाढो सुठो ॾाढो सुठो। बाबा मां चवां पियो उन 5 करोड़ जो बि कोई। मां सोचां थो हा बाबा। कि रोशन खे फ़ोन कयांसि, वकील आहे न। हा बाबा। रोशन खे घुरायांसि थो ऐं चवांसि थो पंहिंजी मां वसीयत करे छॾियां। हा बाबा। हा सुभाणे नेरनि ते घुराए वठो। कीअं था कयूंसि? गॾिजी करे नेरनि असां कंदासीं। साईं हा ये दवा खाई वठो, सुबुह जो भाङो आहे फके छॾो। वाह राजू, हिकु तूं ई त आहीं सचो शेवक। दवाऊं बि यादि सां ॾींदो, न त हिननि में त कोई हफ़ाल कान्हनि के। चङो पाणी त ॾेई वञो, दवा कंहिंसां वठंदुसि। बाबा असां हलूं हट ते। हा। तव्हां फोन लगायो। मां लॻायांसि। हा लगाओ लगाओ। जय लगाओ त सुभाणे आर्तवार बि आहे। हा त दाल पकवान बि गॾु खाईंदासीं। हीअं कर हा हा बाबा हा घुराओ घरवारीअ खे चइजांइ हा हा कि दाल पकवान सां सीरो बि ठाहे। सीरो बि ठाहे वठो। हा ठीकु आहे। चङो असां हलूं बाबा। हा हलो जय झूलेलाल बाबा। जय हट ते। हलो। हल हट ते वसूली कर। 5 करोड़ भरोसे न रहो। ॾिसांसि सॾु कयांसि रोशन खे। हेलो। हा रोशन, हा गोविंदराम कर ख़बर कहिड़ा हाल अथई? मां त ॾाढो सुठो आहियां, वाह मौज में आहियां। तूं ॿुधाए तूं कीअं आहीं? ओ शुक्र आहिनि लालण जा बाबा जी हलाए थियो। वाह 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 वाह। अच्छा ॿुध रोशन, हा तूं भाई सुभाणे घर अच त नेरनि गॾु था कयूं। अरे सुख में न बाबा। सभु सुख आहे, तूं अच त ॿुधायां थो। हा 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 चङो भला पोइ सुभाणे मुलाक़ात कयूं था बाबा। बिल्कुलु सुभाणे टाइम से अची वञजांइ। जी जी मुंहिंजा प्यारा। हा हा दाल पकवान बि ठारायो आहे। अरे वाह हा हा वाह 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 सुभाणे तो अचे प्यारा। सीरो बि अथई। वाह 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 वाह। अच अच अच। जय झूलेलाल। कांता जी भाभी। मूंखे त लॻे थो बाबा रोशन दादा खे पक वसीयत लाइ घुरायो आहे। साहिरा दोस्त वकील सुठी सलाह बि ॾींदो भाभी। मूंखे त दिलि में दुखी लॻी पई आहे। ऐं मां त विलायत जा सपना बि ॾिसां। वॾी गाॾी वॾो बंगलो। बस कर बस
आहे की हाणे एकता कपूर जो सीरियल मां टीवी में न ॾिसां। छो पिंकी? छो त हाणे घर में बि उहे ई नज़ारा ॾेखार में रहिया आहिनि। गोविंदराम अरे अच अच रोशन अच। जय झूलेलाल प्यारा, जय झूलेलाल। जय झूलेलाल। अच 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 वे वे वे। वाह वाह मुंहिंजा प्यारा। तूं ॿुधाए तूं कीअं आई? शुक्र आहे झूलण जा बाबा जी हलाए थी। वाह 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 वाह। लॻरायूं नेरन लॻरायूं? हा प्यारा। राजू जी करे। ओ राजू जी जी वाला साईं। नेरन लॻराए पुट रोशन लाल अची वियो आहे। चाचा जय झूलेलाल। जय झूलेलाल बलराम प्यारा, खुश आहे? बाबा जय झूलेलाल। अरे प्यारा खुश आहे? आसीसा आसीसा झूलण जी महिर। हा पुट जय सदाई खुश हुजे प्यारा। झूलेलाल। ॿियो प्यारा सब मौज आनंद आहे? कमकार ठीकु आहे? बढ़िया आसीसा। वाह ॾाढो सुहिणो ॾाढो सुहिणो। चाचा हा मांखे तव्हांखे ख़बर ई हूंदी बाबा खे 5 करोड़ ॾियणा आहिनि। हा पोइ? न मुंहिंजो मतिलबु चाचा हाँ भाउ जो चइणो आहे कि हयाती जो भरोसो न आहे हाँ त बाबा वसियत करे छॾनि त सुठी ॻाल्हि आहे। अच्छा हा हाँ तेरा गोविंद राम है? हा रोशन ॿार सलाह त ठीक था ॾियनि। पछाड़ी जी उम्र आहे। राम राम। राम राम प्यारा। राजू खुश आहे न? हा हा। सदाई आनंद में हुजे प्यारा। हिनखे आसीस बीबी करे छा? वरी छा जी? ॾाढी चेवा। हाँ सदाई सदाई जुग जुग जिए बाबा। ॿार सलाह त ठीक था ॾियनि। पछाड़ी जी उम्र आहे। छो न ॿारनि जे लाइ तो कुछ इन बारे में वीचार कयो अथई? तूं त सभु ॼाणी थो, तूं ई सलाह ॾे कोई। मां जो तोखे कोई मन जी ॻाल्हि चवां उनखां अवल तूं हे ॿुधाए कि तुंहिंजी कीअं थी गुज़रे ज़िंदगी? जिंदगी त यार रोशन हाणे मस्त थी गुज़रे। हाँ अरे मालपुआ हलवा जेको घुरा तो सब तो मिले। हाणे को बि शिकायत न रही आहे। अच्छा हा त पोइ भला ॿारो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हे चमत्कार छा 5 करोड़ जी वसियत खां पोइ? न न चाचा अहिड़ी छा ॻाल्हि न आहे। पहिरों तव्हां दादा जो एतिरो अदब लिहाज़ रखंदा आहियो? हा ॿुधायो मूंखे। न चाचा अहिड़ी ॻाल्हि न आहे। चाचा असांजे घर जो भाती आहे। चाचा असां लालच में अची वियासीं चाचा। रोशन तूं चई त मां कुझु ॻाल्हायां? हा हा ॿुधाए न ॿुधाए प्यारा। तूं ॾिस सभु ॼाणी थो, हाँ सभु ॼाणी थो। तूं चई त मां सच सच ॻाल्हायां। सच? कहिड़ो सच बाबा? ॿुधाए छॾ गोविंद, केसिताईं लिकाईंदासीं हिन कूड़ खे? भाई ॿुधो, मुंहिंजे प्राणनि खां प्यारा मुंहिंजे घर जा सभई भाती मुंहिंजी हीअ ॻाल्हि ॿुधो। हीअ जेकी 5 करोड़नि जी ॻाल्हि आहे न, हीअ सफ़ा कूड़ी अथव। कुझु ॾींहं अॻु मां रोशन सां गॾियुसि। हुनखे पंहिंजो दिलि जो हाल ॾिनोमांसि। हुनखे चयोमांसि कि कोई तरकीब कढ। हीअ 5 करोड़नि वारी ॻाल्हि बिल्कुलु कूड़ी आहे। मां तव्हांजो गुनहगार आहियां। जेकी सजा ॾींदव मूंखे मंज़ूर आहे, मूंखे मंज़ूर आहे, मूंखे मंज़ूर आहे। गोविंद राम ईअं न कर। जे तूं गुनाहगार आहे त इहे सभु बि गुनाहगार आहिनि। घर जो वॾो भाती त वड़े वड़े रौण वांगुरु थींदो आहे, जेको केतिरो ई वॾो थी वञे। हवा फल ऐं साई सावट कॾहिं बंदि न कंदो आहे। ईअं घर जो वॾो भाती सदाई पंहिंजे आजमूदनि ऐं अनुभव सां घर जे भले जे लाइ सदाई सोचींदो आहे। कमु करण जी कोशिशि कंदो रहंदो आहे। पुछो ॿारनि सां, दादा सां गॾु रही करे हुननि खे कंहिं प्रकार जी कस लॻी? पोइ मां कांता खे चवां बि पई, भाभी सही है भैया ना बाबा केॾो ख़ुशि रहण लॻा आहिनि। असांखे माफ़ कयो बाबा, असांखे माफ़ कयो रोशन लाल बस कर यार, हाणे बस कर। मुंहिंजी इहा ई त मिल्कियत आहे छोड़ी ॿी को बि पूंजी मां इकट्ठी न करे सघियुसि, न जोड़े सघियुसि। हिननि खे ई वॾो करण में सभु लॻाए छॾियूं। मूंखे कहिड़ी ख़बर कि दुनिया में पैसो सब कुछ आहे। मां ॾिसी वरितुमि यार।
हिन पैसे का रंग बार ॾिसी वठो मैं पैसे का रंग ॾिसी वठो पैसे का रंग ॾिसी वठो मार तो बाबा ओ राम बस कर प्यारा बस कर थोड़ा और प्यारा तोखे ॾिसी करे मुंहिंजो बि मन भरी आयो आहे ॿारनि खे सही सुञाण थी आहे खणी ॿारनि खे माफ़ कर ॿारनि खे खणी माफ़ कर वॾा साईं असां सभिनी लाइ हाणे अहिड़ी वसियत कयो जो तव्हांजी आसीसनि भरियूं असांखे मिलनि ऐं असांजो जीवन सुहिणो ऐं सुंदर सुखियो सताइबो थी पवे झूलण जी आसीस सदाईं तव्हां सभिनी जे मथां हुजे सभु ख़ुशहाल हुजो सभु मस्तु हुजो मुंहिंजी आसीस सभिनी सां गॾु। यो टाइम आहे हिकिड़ो आख़िरी डांस परफॉर्मेंस छेज जो छेज प्रारंभ थिए हुनखां पहिरों हिकिड़ो सिंधी गानो हुनखां पोइ छेज रुगो तव्हांजा 10 मिंट ॿिया वठंदासीं बिना छेज करे रसोई ते न वेंदासीं।